बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। महरमुल हराम जे हिन मुक़दस महीने में ही जेके ॾुख जा ॾींहं आहिनि, जेको ॾहाको आहे, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो सुर केॾारो सॼो ई करबला जे मैदान ते आहे। करबला जो वाक़ियो कीअं थियो आहे उहा सॼी कैफ़ियतुनि में आहे। ही ॿ बैत अॼु पढ़ां थो, जंहिंमें शाह अब्दुल लतीफ़ भिटाई उन वाक़े जी जेका कैफ़ियत आहे उनखे कीअं बयानु करे थो त इहो वाक़ियो छो थियो ऐं उनजे पुठियां अलाह पाक जी कहिड़ी रज़ा हुई। पहिरें बैत में चवे थो त सख़्ती शहादत जी मिड़ोई मलार, सख़्ती शहादत जी मिड़ोई मलार ज़रो नाहे यज़ीद खे, इहे इश्क जो आसार कुसण जो करार असुल इमामन से। हाणे हिन बैत में चवे थो जेका शहादत जी सख़्ती हुई, जेका शहादत आहे उहा आहे त ग़म मलार आहे, ॾुख आहे, करब आहे, अज़ियत आहे। सख़्ती शहादत जी मिड़ोई मलार, ज़ाहिरी तौर ते त इमाम हुया, आले नबी हुया ऐं इन हद ताईं जो जेका शहादत थी आहे उहा सॼी तव्हां असां न सिर्फ़ु मुस्लमान पर जेके ग़ैर मुस्लिम आहिनि उहे बि इन वाक़े ते ॾिसी ऐं लर्ज़ी वञनि था। शाह अब्दुल लतीफ़ हुनखे चए थो त ज़रो नाहे यज़ीद खे, इहे इश्क जो आसार, असल में जेको इहो इश्क हुयो जंहिंजे करे अलाह पाक इन वाक़े खे उते करायो, उन जी ख़बर न हुई यज़ीद खे त इहो इश्क जो कहिड़ो आसार आहे। जेकॾहिं हुजे सा इहा ख़बर त इमाम जो छा मर्तबो आहे, इमाम जो छा मक़ाम आहे, ज़ाहिरी तौर ते त हुनखे ख़बर हुई, पर अलाह पाक जो मथसि कहिड़ो राज़पो आहे जेका वरी हुज़ूर पाक चयो त हुसैन मिनी व अना मिनल हुसैन, इहा जेकॾहिं यज़ीद खे ख़बर हुजे हा त कॾहिं बि अहिड़ो वाक़ियो न कराए हा। ज़रो नाहे यज़ीद खे, इहे इश्क जो आसार कुसण जो करार असुल इमामनि सी। उहे जेके इमाम हुया उन्हनि खे त उन कुसण में करार मिलियो, छो जो इहो अलाह साईं जी रज़ा हुई, छो जो अलाह साईं जो इहो तय थियल हुयो। जेको अॻु में असां पढ़ियो हो त जेका इहा हिकिड़ी माम आहे, इहो हिकिड़ो राज़ आहे जेको आम माण्हू सम्झी नथो सघे। जीअं ॿिए बैत में चवे थो शाह साईं त सख़्ती शहादत जी निसोरो ई नाज़, इहा जेका शहादत जो वाक़ियो हो इहो आम वाक़ियो नाहे, इन ते नाज़ करे सघिजे थो। पूरो इस्लाम इन ते नाज़ करे थो, पूरी मुस्लिम उम्मा उन ते नाज़ करे थी त इस्लाम में कहिड़े तरीक़े सां अलाह जी राह में सिर ॾिजे थो, सिर्फ़ु अलाह जी रज़ा ख़ातिर न, हक़ ऐं सच जे ख़ातिर। बातिन सां, कूड़ सां ऐं फ़रेब सां, मकर सां, ज़ुल्म सां, ॾाढ सां, बरबरीअत सां विढ़ण ऐं हक़ ऐं सच ते बीही रहण, इहो उन ते नाज़ थो करे इस्लाम। त इस्लाम जो असुल पैगाम छा आहे? सख़्ती शहादत जी निसोरो ई नाज़, रिंद परूड़िन राज़ कज़े करबला जो। उहे रिंद जेके वाक़ुफ़ आहिनि, जेके बाशऊर आहिनि, जेके इल्मु सम्झनि था, जेके जन वटि ॼाण आहे, जंहिं वटि फ़िकिर आहे, जंहिं वटि फ़हम आहे, उहे सम्झी सघनि था त इहो करबला जो कज़ियो छो थियो। छो जो जेकॾहिं इहो न थिए हा त कूड़ ऐं सच जी ख़बर कीअं पए हा, हक़ ऐं नाहक जे लाइ आवाज़ केरु बुलंद करे हा, ऐं नाइंसाफ़ी जे ख़िलाफ़ ईअं अलम बग़ावत केरु ऊचो करे हा। हर कोई जेको आहे सो वक़्त जे फ़िरौन जे अॻियां ईअं झुकी बीही रहे हा, उनजी बैत करे हा। पर इमाम हुसैन उन यज़ीद जेको वक़्त जो हाकिम हुयो उन जे ख़िलाफ़ हक़ ऐं सच ते पंहिंजो आवाज़ बुलंद कयो, पंहिंजो कबीलो जेको आहे सो उहो आणे करबला जे मैदान ते बीहारियो। इन जेको वाक़ियो आहे, जेको हक़ ऐं सच ऐं कूड़ जे विच में जेका वेड़ आहे, इन जे लाइ शाह साईं चए थो त सख़्ती शहादत जी निसोरो ई नाज़, त उन ते नाज़ करे सघिजे थो त शल इहो जेको करबला जे वाक़े में जेको इमाम हुसैन शहादत ॾिनी उनजो असुल मफ़हूम छा हुयो।
असुल मफ़हूम त कहिड़े तरीक़े सां उन ॾाढ सां कीअं बग़ावत करे सघिजे थी ऐं हक़ ऐं सच ते सिर हलियो वञे त बि कीअं क़ाइमु रही सघिजे थो। इहो जेको मैसेज आहे, इहो जेको पैगाम आहे, जेकॾहिं असां मुस्लमाननि खे सम्झ में अची वियो त शायदि असां करबला जे वाक़े खे ऐं हिननि ॾींहंनि जो जेको असां ॾींहंनि खे मल्हायूं था उनजो हक़ अदा थी वेंदो। महिरबानी।